समारोह शहर में चोरिन जो आज़ार। समारोह में नामालूम 4 माण्हुनि भगत प्रेम कुमार जी दुकान में जेको डॉक्टर एम लाल वाघाणी जो वडो भाव जेको गरीब कारीगर ऐं नेशनल प्रेस क्लब समारोह रजिस्टर्ड जो सदर हो, मुसलसल 4 भेरा चोरी कई, सॼे दुकान के सफ़ा करे छॾियो। उहे बफर ग्राइंडर मशीनूं ऐं आरम-4 जहिड़ा क़ीमती सामान खणी विया। उन हवाले सां समारोह पुलिस स्टेशन में शिकायत कई हुई पर को बि जवाब न मिलियो। अॼु चोर ॿीहर संदसि दुकान में सामान खणी विया। जेकॾहिं दुकान में चोरियूं रोज़ाना थींदियूं रहंदियूं त ग़रीब माण्हुनि खे चयो वेंदो त हू पंहिंजो कमु पाण कनि। चोरियूं हिकु आम रवाज बणिजी चुकियो आहे। इन हवाले सां एसएसपी उमरकोट एसएचओ समारोह के दरख्वास्त कयूं था पुलिस इंतजामिया के फौरी तौर ते नोटिस वठी चोरनि खिलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई कई वञे त जीअं समारोह में चोरनि जी वधंदड़ अंग खे कंट्रोल करे सघिजे ऐं गरीब फ़ाइदो हासिल न करे सघनि। घटि में घटि उन हवाले सां नेशनल प्रेस क्लब समारोह जी पूरी टीम मौके ते पहुची चोरी थियल सामान जी तस्दीक कई ऐं सख़्त अपील कई आहे। उन चोर फौरी तौर ते नोटिस वरितो वञे, चोरनि खे गिरफ़्तार कयो वञे, एफआईआर दाख़िल कई वञे। ॿी सूरत में नेशनल प्रेस क्लब समारोह फौरी तौर ते आईजी सिंध डीआईजी मीरपुर खां उन्हनि खिलाफ़ एहतजाज दर्ज कराईंदो, पंहिंजो हक़ महफ़ूज़ रखे थो। रिपोर्ट करे आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध। ये सामान जेके भी है ये देखो ये सामान खाली पियो आहे। ये डब्बे में माल आर्मीचर वगैरह ग्राइंडर रोटर रंधा हिंदो माना ये सभी सामान खड़ी वियो। स्टाफ जो सुबह एसएस स्टाफ जो दरखास्त तव्हां ॾियो, दरखास्त मां ॾेई आयो एसएस स्टाफ हाणे वारे जॾहिं हाणे मिठू डॉक्टर जेको करे असांखां इहो इंसाफ़ कयो वञे। सामान असांजो जेको वियो आहे उहो असांखे किथां हासिलु करे ॾियो ऐं चौकीदार खे ॾिसो। चौकीदार हूंदे सूंदे चोरी थिए थी, असांजी चौकी भरूं था, सभु कुझु करूं था, तॾहिं बि चोरी थी वञे थी। छा करूं? असांखे घटि हाणे केतिरा बंदि करूं? घटि बंदि करे करे थका आहियूं।